अल्लाह अकबर कबीरा। जॾहिं को बानड़ो मस्जिद ॾे ईंदो आहे, मस्जिद ॾे ईंदो आहे, दरवाज़े ते पहुचंदो आहे, रब ज़ुल जलाल मलाइकनि खे हुकुम ॾींदो आहे, फ़रिश्तो बराबर गुनहगार आहे, बराबर दफ़्तर गुनाहनि में कारा अथसि, पर मुंहिंजे दर ते मोटियो आहे, मुंहिंजी बारगाह में आयो आहे, इहे गुनाहनि जा दफ़्तर खणी ॿाहिरि बीहोसि, अंदर पाक करे मोकिलियोसि, इहा गुनाहनि जी मेराण अंदर न खणी अचे। जेॾीमहिल निमाज़ पढ़ी ऐं वापसि मोटंदो आहे, फ़रिश्ता अर्ज़ गुज़ारींदा आहिनि, मौला हाणे जे इजाज़त हुजे त वराए गुनाहनि जा दफ़्तर मथां रखूंसि। रब फरमाईंदो, ए मलाइको, मूं सखी जे दर ते आयो आहे, मूं जवाद जे दर ते आयो आहे, मूं करीम जे दर ते आयो आहे, वरी उहे साॻा बार मथां रखांसि, मूं रब खे बाझ अची वई आहे। ए फ़रिश्तो, तव्हीं शाहिद हुजो, इन जे समूरनि गुनाहनि खे मूं बख़्शे छॾियो। मंगतो आ पेनू फ़कीरा, पिनदे पिनदे सदाऊं हणंदे, गदागरी कंदे हिकिड़े मस्जिद जे दरवाज़े ते अची सदा हयईं, हुन भायो त ही बि को घर आहे, ही बि के अमीर के वॾेरे जी आलीशान जाइ ठहियल आहे, दरवाज़े ते सदा हणे तो अल्लाह वास्ते ख़ैरात मिले। मस्जिद मंझा निमाज़ी जेकी निमाज़ पढ़ी निकिरता पे, उन्हनि जो फ़कीर कीअं आयो ही, चे बाबा मंगतो आया, पेनू आया, ख़ैरात वठण आयूं आहियां। ओ फ़कीर, होॾे परियूं असांजा घर अथई, ओॾे वञ त ख़ैरात मिलंदई, हे त मस्जिद आहे त हिन घर में तोखे छा मिलंदो, होॾे वञ दाणा खपनि, लप बुकी चुकी, होॾो ख़ैरात मिलंदई, हिते छा वठण आयो ई। फ़कीर जी दाह निकिरी वई, रड़ निकिरी वई। ओए निमाज़ी जेकी निमाज़ पढ़ी मोटिया पे, फ़कीर पुछा थो करे, अदा ॾियो त ख़बर, हो घर कंहिंजा, हे घर कंहिंजो, चए हो घर असांजा, हे घर अल्लाह जो आहे। फ़कीर चयो, अजबा तव्हांजी सम्झ ते, हैरत आहे तव्हांजे अकुल जे मथां, तव्हांजे घरनि मां ख़ैरात मिलंदी, पर बादशाहनि जे बादशाह जे घर मां ख़ैरात न मिलंदी। फ़कीर गोदड़ियूं लाहे उछलायूं ॿाहिरि। फ़कीर चयो, अॼु जे ख़ैरात वठणी आहे त हिन दर तां वठणी आहे, हाणे वरी कंहिं ॿिए जे दर ते वापसि नाहे वञणो। रण करे चे तो दरियायुस दासड़ा, अजु हीणो वठी हाल, अघाए जलील जो साईं तू सुवाल, माण्हू घुरन माल, आऊं कैदी तुंहिंजे कुर्ब जो। तो दरियायुस दासड़ा, प्यादर ॾेई ॿियनि, कहाँ जो कुमाचसी, सुण सबा जे कन, जा मंग मुंहिंजे मन, सा मालूम अथई मिठा। मौलाए करीम, अॼु तुंहिंजे दर ते मंगतो बणिजी आयो आहियां, ज़िंदगी गुज़री आ दर दर जूं ठोकरूं खाईंदे, गैर जे दर ते पिनंदे, माण्हुनि जे दर ते दस्ते सवाल दराज़ कंदे, उमिरि बर्बाद थी वई आ। ओ मुंहिंजा करीम रब, अॼु तो सखियुनि जे सखी जे बारगाह में आयो आहियां, अहिड़ी ख़ैरात ॾे जो वरी कंहिंजे दर ते वञण जी ज़रूरत ई न पवे। हाय 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 हाय, सुभान अल्लाह। जेॾो दर वॾो हूंदो आहे, सुवाल बि ओॾो वॾो कबो आहे, ख़ैरात बि ओॾी वॾी मिलंदी आहे। फ़कीर साहब गोदड़ियूं लाहे मस्जिद में अची वेठो, निमाज़ जो टाइम थियो, निमाज़ पढ़ी
अल्लाह जे दर ते हथड़ा खणी सवाल इल्तिजाऊं कंदो रहियो आ। मुंहिंजा दोस्तो फकीर खे जेको रूहानी लुत्फ ऐं सुरूर मस्जिद में अची वियो, मस्जिद खां ॿाहिरि निकिरण ई छॾे ॾिनई। हाणे सही मस्जिद में जो वेठो आहे त को कुकड़ खयूं अचे, को बोड़, को पुलाव, को कहिड़ी शइ, हर को हिन जी ख़िदमत में खड़ियो पियो अचे। चंद ॾींहं गुज़रिया, फ़क़ीर जे दुनिया ते रुख़सती जो टाइम आयो आहे, सकरात जो वेलो करीब आयो आहे। ओॾी महिल फ़क़ीर खिले भी पियो त रोए भी पियो। ॻोठाणा था पुछनि, ओ फ़क़ीर खिली छो थो, रोई छो थो? चे खिला हिन जे लाइ थो जो सारी ज़िंदगी माण्हुनि जे दरनि ते पिनियुम, पर कंहिं अहिड़ी ख़ैरात न ॾिनी जहिड़ी अॼु मुंहिंजे करीम रब ख़ैरात ॾिनी आहे। फ़क़ीर छा मिलियो अथई? चे हेॾे त निहारियो जन्नत जूं माड़ियूं अखियुनि सां ॾिसी रहियो आहियां। सोन चांदी जूं सिरूं हिन, मुश्क अतर जा गारा लॻल हिन, वण ऐं गुलज़ारियूं गुलकारियूं हिन, अहिड़ियूं जन्नत जूं माड़ियूं मिलियूं हिन। हुकुम थो अचे पियो बाना, जे तूं रब जे दर ते आयो ही, हे रब जे पारां तोखे ख़ैरात मिली आहे। उहा ख़ैरात ॾिसां थो त खिलां थो। फ़क़ीर रोई छो थो? जे रोआं थो तव्हांजे अकुल जे मथां, तव्हांजे मथां, तव्हांजे हाल जे मथां मूंखे रोअण थो अचे पियो जो तव्हां हिन करीम रब जे दर खे ख़ाली सम्झो आहे। पढ़ो भी निमाज़ था, अचो भी मस्जिद में था, पर अक़ीदो तव्हांजो इहो आहे त ख़ैरात हुतूं वठि हितूं न मिलंदई। तव्हांजे अकुल ई सम्झ ते मूंखे रोअण थो अचे। अरे हिन दर खां वधीक ॿियो कहिड़ो दर आहे? हिन दर जहिड़ी ख़ैरात ॿियो कहिड़े दर तां ख़ैरात मिलंदी? जहिड़ी मालिक हक़ीक़ी जे दर तां बाननि खे ख़ैरात मिलंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ मिठा, असां मालिक जे दर जी ख़ैरात पिनी न ॾिठी आहे। उहा सदा हण, खुदा जो कसम रब जे दर ते आजिज़ाना इल्तिजा कर, लम्हनि में तुंहिंजे सालनि जा ॾुख रब लाहे छॾी। निमाज़ ज़रियो आहे बांधे ऐं रब जे मुलाक़ात जो। मुंहिंजे सुहिणे हबीब फरमायो, अस्सलातु मेराजुल मुमिनीन, ही निमाज़ मोमिननि जो मेराज आहे। निमाज़ बाने खे अल्लाह जी ज़ात जे कुर्ब में वेझो कंदी आहे।